बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साग जा सॼा पन जेके असां कटिया न आहिनि सॼा रखिया आहिनि, चङी तरह धोई ॿ टिनि पाणिनि मां पोइ हिकु गरम पाणीअ जे वॾे हंडे में उबलण लाइ छॾे ॾींदासूं। तक़रीबन 3 खां 4 कलाक असां इन साग खे चङी तरह उॿारे ॻारींदासूं जेसि ताईं ॻाढ़ो थी वञे। पोइ जॾहिं साग चङी तरह ॻरी वञे ऐं थधो थी वञे त हिन खे असां निपूड़ींदासूं। चङी तरह निपूड़े सॼो पाणी कढंदासूं ऐं हिकु गोल बाल ठाहींदासूं। अहिड़ी तरह असां सॼे साग जा गोल बाल ठाहे रखंदासूं। पोइ इहो जेको असां साग निपूड़े रखियो आहे, इहो साग असां कंहिं बि मच्छीअ में, मुर्गीअ जी भाॼीअ में, गोश्त में या सभिनि सां गॾु असां पंहिंजे तरीक़े सां कीअं बि ठाहे सघूं था। असांखे साग खाइण लाइ सियारे जो इंतज़ारु नाहे करिणो। हीउ साग असां स्टोर करे फ्रीज़र में कंहिं कंटेनर में या शॉपर में